हिनमहिल असां मौजूदु आहियूं सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी में ऐं कुझु हवालो मूं अव्हांखे शुरूआति में ॾिनो पर मां चाहींदसि त कुझु तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी वञे। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीअ साउथ एशिया जी हिकिड़ी बहितरीनु यूनिवर्सिटी आहे ऐं सभ खां पहिरियों ही हिकिड़ो स्कूल हुयो जेको 1885 में जुड़ियो ऐं उनखां पोइ वरी हिनखे कॉलेज जो दर्जो मिलियो 1943 में। उनखां पोइ 2012 में हिनखे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वियो। हीअ यूनिवर्सिटी मां सम्झां थी त जेकॾहिं मां ओवरऑल पाकिस्तान जी ॻाल्हि कयां त पाकिस्तान में हिकु बहितरीनु यूनिवर्सिटी आहे जिथे तमामु घणा स्टूडेंट्स इनरोल्ड आहिनि ऐं हिन जो जेको मयार आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे। हाणे मां सम्झां थी त मुंहिंजे ॻाल्हियुनि सां कुझु कोन थींदो जेकॾहिं हितां जी इंतिज़ामिया सां अव्हांजी मुलाक़ात कराइजे ऐं कुझु स्टूडेंट्स सां अव्हांजी ॻाल्हि ॿोल कराइजे त पोइ ई अव्हांखे ख़बर पवंदी त मां जेका ॻाल्हि कयां पई उहा सही आहे या ग़लति आहे। छो त असांजे हिन प्रोग्राम जो स्लोगन बि इहो ई आहे त अचो गॾिजी सिखूं, अचो असां गॾिजी करे कमु कयूं ऐं अचो असां गॾिजी करे अॻिते वधूं। ऐं उन में मां हर हिन ॻाल्हि खे वर्जायां थी ऐं इन करे वर्जायां थी त जीअं अव्हांखे ख़बर पवे त असां चाहियूं था त हीउ प्रोग्राम थोरो अलॻि हुजे। इन करे असां जेके सीनियर्स आहिनि ख़ासि तौर ते तालीमी माहिर उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं अव्हांजी कचहरी कराईंदासीं स्टूडेंट्स सां बि। ऐं उनखां अलावा पेरेंट्स जो जेको ओपिनियन आहे एजुकेशन जे हवाले सां उहो बि वठंदासीं। वक़्त खे न विञाईंदे मां चाहींदसि त अव्हांजी मुलाक़ात हिकु बहितरीनु शख़्सियत सां करायां ऐं उहा जेका शख़्सियत आहे उहा घण रुखी आहे। जेकॾहिं मां बयानु करणु शुरू कंदसि त मूंखे लॻे थो त मुंहिंजी ॻाल्हि ॿोल में ई पूरो जेको ब्रेक आहे उहो ख़तमु थी वेंदो। त कुझु हवाला मां अव्हांखे ॾियां थी ऐं कुझु जेके शयूं आहिनि उहे साईं जन सां ॻाल्हि ॿोल जे दौरान असां पुछी वठंदासीं। सो माशाल्लाह हिन यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि ऐं ॿियो भेरो वाइस चांसलर जे तौर ते उन्हनि पंहिंजी जेका ज़िम्मेदारी आहे उहा निभाई आहे ऐं मां सम्झां थी त इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे। पाण शाइर बि आहिनि पर जॾहिं शुरूआति में उन्हनि सां मुंहिंजी कचहरी थी त उन्हनि चयो त न शाइरी हल्की फुल्की आहे। सो साण में रिसर्चर बि आहिनि ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मैकेनिकल इंजीनियरिंग उन्हनि कई आहे महरान यूनिवर्सिटी इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी मां। सो भली कार चवां थी जनाब प्रोफेसर डॉक्टर मुजीबुद्दीन सहराई मेमूर साहब। क्या समझ महिरबानी कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजी महिरबानी, तव्हां सॼो पंहिंजो टाइम वठी करे असां ॾे आया आहियो। ऐं सर थैंक यू सो मच अव्हां पंहिंजो ख़ासि टाइम ॾिनो ऐं मां सम्झी सघां थी त एतिरनि ज़िम्मेदारियुनि जे हूंदे असांखे पंहिंजो टाइम ॾियणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो वॾा वॾा मुंहिंजा सर सभ खां पहिरियों त पंहिंजे मुतालिक़ कुझु ॿुधाइजो जेकॾहिं के शयूं मूंखां रहिजी वियूं आहिनि त पंहिंजी जर्नी। हा, जर्नी मुंहिंजी तालीमी जर्नी आउं ॾाढो प्राउड थी ॿुधाईंदो आहियां ऐं जिते बि मौक़ो मिलंदो आहे त नौजवाननि खे ॿुधाईंदो आहियां त आउं सिंपल दादू जे प्राइमरी स्कूल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जो शागिर्द रहियुसि। उते मूं 5 दर्जा पढ़ियो ऐं उन खां पोइ आउं पंहिंजे वालिद ताजसराई साहिब जिन जो जेको स्कूल हो तालबुल मोला हाई स्कूल दादू, उन वक़्तु बाबा जिन क़ाइमु कयो हो अर्ली 50s में 1950s में। पोइ लेटर ऑन नेशनलाइज़ कयो पर तंहिं हूंदे बि उन ज़माने में जॾहिं आउं मैट्रिक जे लाइ स्कूल में वियुसि त बाबा जिन हेडमास्टर आहे असांजा उन्हनि असांखे इंग्लिश पढ़ाई। त अहिड़े तरीक़े सां मूं तालबुल मोला हाई स्कूल मां मैट्रिक कई 1979 में। उहो बाबा इन में सॼो क्रेडिट आउं चवंदो आहियां बाबा जो आहे। मुंहिंजो उन वक़्तु अहिड़ो विजन कोन हो ऐं अचानक बाबा चयो त नाउ यू विल गो टू कराची फॉर इंटरमीडिएट एंड ऑनेस्टली मतिलबु मूंखे को बि इन में सोचो कि दादू में ॾाढो सुठो कॉलेज हुयो फ्रैंकली, पर बाबा न सिर्फ़ु कॉलेज बल्कि पोइ चई त द बेस्ट कॉलेज दैट वॉज एट दैट टाइम द डीजे कॉलेज। ऐं डीजे कॉलेज में एडमिशन ऐं उनजे अंदरि पढ़णु हिकिड़ी वॾी जेको आहे सो हिकिड़ो ईअं चइजे त हिकिड़ो वॾो मौक़ो हो मुंहिंजे। ऐं हक़ीक़त आहे ऐं जॾहिं तक़रीरुनि में इहा ॻाल्हि कंदो आहियां ऐं ॿुधाईंदो आहियां पंहिंजे कैरियर लाइ त डेफिनेटली ॾिसो तव्हां जंहिंमहिल घर खां ॿाहिरि वञो था उन खां पोइ आउं हॉस्टल में अची रहियुसि ऐं कराची त ईंदा रहंदा हुआसीं वेकेशन्स में घुमणु, पर जेको कराची में रहणु कराची जे माण्हुनि सां मिक्स थियणु उहो जेको हिकिड़ो एक्सपोयर मिले थो ऐं हिकिड़ी मिक्स कम्यूनिटी सां पंहिंजो वक़्तु गुज़ारियो था
त मूं ॾाढो लर्न कयो उन 2 सालनि में। ज़बरदस्त। तंहिंखां पोइ वरी मेहरान यूनिवर्सिटी में एडमिशन थी मैकेनिकल इंजीनियरिंग में। सो आई रिमेन्ड इन मेहरान यूनिवर्सिटी फ्रॉम 1983 to 88। तंहिंखां पोइ 3 मूंखे नौकरियूं गॾु मिलियूं। 3 नौकरियूं गॾु साॻे ॾींहं ते। 3 ऑर्डर जेके मूंखे मिलिया बाय पोस्ट में। उन ज़माने में पोस्ट में ईंदियूं शयूं। हाँ बिल्कुलु। ऑनेस्टली 3 नौकरियूं हुयूं। हिकिड़ी हुई त आउं ऑलरेडी ट्रेनिंग इंजीनियर हुउसि कोहिनूर कंज्यूमर्स में, जेके उन ज़माने में चंदा बैटरी सेल ठाहींदा मशहूरु हूंदो हुउसि। उन्हनि जो प्लांट हो कोठड़ी में। सो आई वॉज ट्रेनिंग इंजीनियर देयर। पोइ मुंहिंजी पोज़ीशन आई इंजीनियरिंग में, त दे ऑफर्ड मी एज़ अ असिस्टेंट मैनेजर। ऐं ॿी मूं छो जो मुंहिंजो शौक़ु हिकिड़ो इहो बि हुयो त आउं आर्मी में जेको इंजीनियरिंग कोर आहे, इंजीनियरिंग कोर जेको आर्मी जो आहे, जंहिंमें शॉर्ट सर्विस कमीशन थींदी हुई, त उन में आई वॉज सिलेक्टेड also. And the third was lecturership in Mehran University. So उन वक़्तु हक़ीक़त इहा आहे त मूं CSS ते करणु चाहियो। तंहिंजे करे मूं चयो which will be the best, which will suit my career and moving forward.